कॾहिं तख़्त ताबे नी, कॾहिं तख़्त ताबे नी, कॾहिं आहियूं उघाड़े पेर, कॾहिं आ ताज मथे ते, कॾहिं हिन ई मिटीअ ढेर, हिते रहणो आहे न केरु, हर को आहे राही राह जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम जो सॾो अज़हर गोपांग। दोस्तो, जीअं त अॼु आउं कंबर खां काफ़ी दूर जागीर जे इलाइक़े में हिन मिसकीन जे घर में मौजूदु आहियां दोस्तो, जंहिंजो तव्हां हीउ घर ॾिसी सघो था पाण। हिन मिसकीन खे न को पखो आहे, न को प्लेट आहे, न का लाइट आहे, न को हिनखे को पाणी जी का सहूलियत हुई दोस्तो। तमामु हिकिड़ो ग़रीब मिसकीन आहे ऐं छोरो ॿार आहे। हिन अधे जो चवण आहे जेकॾहिं मां ॿाहिरि किथे वञी करे जेकॾहिं कमायां त हिते मुंहिंजे घर हिननि जा ॿ न्याणियूं नड़ियूं हिन गुलनि जहिड़ियूं हिननि जी हिते मालिकी केरु करे। सरहंदी वारनि खे अपील कजे थी त जेखां जेतिरो थी सघे हिन मिसकीन जी वधि में वधि मदद कंदा। हिन मिसकीन खे गॾहगारे जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। अचे थो मूंखे गॾहगार वठी ॾियो त मां हिते ई पलाल जा हिकिड़ो इहे कटियूं इहो गदी वग़ैरह गदी बू खणी करे मां पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र कयां। ऐं हिन अॼु असीं हिन मिसकिन खे नलको हणाइणो आहे। हिन नलके में अल्हम्दुलिल्लाह 3 ॾींहं असांजा लॻा आहिनि। 3 ॾींहं जो असीं पहिरियों खणी आयासीं 55 फुट हुयो, वरी उहो घटि थियो, वरी ॿियो खणी आयासीं, टियों खणी आयासीं। अल्हम्दुलिल्लाह 95 फुट ई हेठि लथो आहे। हीउ नलको अॼु असीं हणायो आहे अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानी सां। सो अॼु नलको ई फाइनल थी वियो आहे। ऐं अलाह जो नेकबानो हो मोहम्मद अली ॿोड़े साहब सऊदी अरब जंहिं पहिरियों बि ग़रीबनि जी काफ़ी मदद कई आहे। उन्हनि 12,000 रुपया मोकिलिया हुआ ऐं अलाहबाग जो नेकबानो आबिद अली जमाली साहब जी 3,000 रुपया अमानत हुई जेका असीं हिन नलके में उहा बि हईंसीं। हिन नलके जो ख़र्चो जेको टोटल थियो आहे 15,500 थिया, पर 500 रुपया उनखे असीं चयोसीं जेको नलका जेका खणंदा आहियूं उन्हनि असांखे छॾिया आहिनि। बाक़ी 15,000 इहे अधे मोहम्मद अली ॿुड़े साहब जी 12,000 अमानत ऐं जमाली साहब जी 3,000 अमानत इहा उन्हनि खे असीं। सो अल्हम्दुलिल्लाह अॼु हिन मिसकिन जे घर में नलको लॻी वियो आहे। अलाह पाक मोहम्मद अली ॿुड़े साहब ऐं अलाह पाक आबिद अली जमाली साहब जे रोज़ी रिज़्क़ में बरकत कंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो जीअं हिन मिसकिन जी वाहर कई आहे। ऐं अलाह पाक जो ॿियो नेकबानो सकी इंसान हुयो मुंगिरी साहब ग़रीबनि जी, जंहिं पहिरियों बि काफ़ी मदद कई आहे। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। उन ग़रीबनि जी उन पहिरियों बि काफ़ी उन्हनि मदद कई आहे। जंहिं उन हीअ कुझु थांव ॾिना हुआ पंहिंजे वाल साहब जी नियत, उन्हनि जो वाल साहब हिन दुनिया में न आहिनि रहिया। हीअ उन्हनि कुझु थांव ॾिना हिन मिसकिन खे। जॾहिं असीं उन आयासीं 2 ॾींहं पहिरियों त हिन मिसकिन खे हिकिड़ो लोटो बि कोन हो जंहिंमें को पाणी पी सघूं। हीअ अधे जे लाइ असीं कुझु थांव बि आंदा हुआसीं। मुंगिरी साहब जे वाल साहब जी नियत उन्हनि ॾिना हुआ। अलाह पाक उन्हनि जे वाल साहब खे पंहिंजे प्यारनि में जाइ ॾींदो। अलाह पाक उन्हनि जी मफ़रत फ़रमाईंदो। दोस्तो, जेतिरो थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो, उन्हनि जे कम जो। दोस्तो, यकीन कयो हिते एतिरी गर्मी आहे, एतिरी गर्मी आहे हिते। असीं 3 ॾींहं असीं कीअं गुज़ारिया आहिनि उहा असांखे ख़बर आहे, हिकु असांजे अलाह खे ख़बर आहे। दोस्तो, तमामु हिते वॾी गर्मी आहे। हिन मिसकिन खे न को पखो आहे, न प्लेट आहे, न का शइ कोन्हेसि का। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जॾहिं कल्ह असीं हिन मिसकिन जे घर में आयासीं त मिसकिन जो चवणो त मुंहिंजे हिन नंढनि मासूमनि ॿारनि खे एतिरी वसियत न आहे त मां इन्हनि खे का चोपल वठी ॾेई सघां। हिननि खे तमामु हिकिड़ो ग़रीब मिसकिन आहे। सरहंदी वारनि खे अपील कजे थी दोस्तो, इंसानु केतिरो खाए थो, इंसानु केतिरो डेली विञाए बि थो, उनखां दोस्तो बहितर आहे त अहिड़नि मिसकिननि अहिड़नि मज़लूमनि जी मदद कयो दोस्तो। ऐं ज़िंदगीअ ते को भरोसो न आहे दोस्तो। अगरि भरोसो आहे त असांखे मौत ते आहे, उहो हिकिड़ो ॾींहुं अचिणो आहे दोस्तो। जेतिरो थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो ऐं उन्हनि जे कमु अचो। यकीन कयो दोस्तो, हींअर एतिरी गर्मी आहे, एतिरी गर्मी आहे जो हींअर हिते बीहण बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो हीअ त वीचारा हिते रहनि था हिन कंहिं अहिड़े मक़ाम ते, हिन कलराटी ज़मीन ते। दोस्तो, जेतिरो थी सघे हिन मिसकिन जी वधि में वधि मदद कंदा। जी वो असांखे नलके जी ज़रूरत हुई। यको असां पंहिंजी तकलीफ़ूं उञूं काटियूं ने हिन नलके खां असां पाणी काफ़ी दूर परे भॼी ईंदा हुआसीं। असां भाऊ अज़हर गोपांग खे अर्ज़ु कयोसीं असांखे नलके जी ज़रूरत आहे। असांखे नलको लॻी मिलियो आहे, शुक्र आहे। असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। बचड़ा दचड़ा जा असां ख़ुशि थिया आहिनि। असांजा जिन असांखे नलको हणाइणो आहे, अलाह उन्हनि खे वधाईंदो, आबाद कंदो, जन्नत में नसीबु कंदो। असांखे नलके जी ज़रूरत हुई, जिन असां ते महिरबानी कई आहे, रब उन्हनि रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो। वरी असांखे थांवनि जी ज़रूरत हुई। थांव जेके बि असांखे मिलिया आहिनि, हे साम्हूं पिया आहिनि, अलाह उन्हनि जे बि वालिद साहब खे जन्नत में जायूं ॾींदो, जिन असां ते महिरबानी कुर्ब थोरो कयो आहे अहसान बचड़े वाल ते। असां त हिते कलराठी ज़मीन में गर्मी थी वराए त कंहिं महिल हुन बबूर हेठि था वेहूं, कंहिं महिल हुन बबूर हेठि था वेहूं। अंदरि मन में काफ़ी गर्मी आहे। असांखे पखे प्लेट जी ज़रूरत आहे। सरहंदी वारनि खे असां अपील था कयूं त ख़ुदा खां असांजी मदद कई वञे। नंढड़ा बच्चा आहिनि, न को रोज़ी आहे न छा, जे शहर दर काॾे वञा त हे बच्चा मां कंहिंजे हथरे छॾे वञा। सरहंदी वारनि खे असां अपील था कयूं त असांखे ख़ुदा खां गॾु गाॾो वठी ॾियो, असांजी मदद कई वञे त असां पेट जो गुज़र सफ़र कयूं बचड़नि जो। अलाह पाक उन्हनि खे वधाईंदो जिन असां ते थोरो कयो आहे, या असांखे सवाब ख़ातिर नलको हणाइणो अथनि। काफ़ी ज़मीनियूं जेके आबादगार सभु अचे हितां पाणी धाणी पीअंदा, रब कंदो उन्हनि जो बि सवाबु कामयाबु थींदो।
असां सां मदद कई वञे। असांखे गॾु गाॾे जी सख़्तु ज़रूरत आहे त असां पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कयूं। आमीन।